आगाह कंदा हलूं। सुध समावारी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे त क़ौम आरिफ अलवीअ पारां आइन जी भञकड़ी ॾिसी रही आहे। अदालतूं खुलियूं त इमरान साहब साज़िश जो कूड़ ॻाल्हाइण शुरू कंदो। समाजी राब्तनि वारी वेबसाइट ते जारी कयल बयान में मरियम औरंगज़ेब चयो त इमरान ख़ान साहब सदर ऐं गवर्नर पंजाब समेत आइन टोड़ींदड़नि खे आर्टिकल 6 तहत सज़ा मिलणु घुर्जे। हुन चयो त इमरान साहब सॼे PTI खे बीमार थी वई आहे पर हमज़ा शहबाज़ हलफ़ ज़रूर खणंदो। आगाह कयूं। सुसमा वारी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे त क़ौम आरिफ अलवीअ पारां आइन जी भञकड़ी ॾिसी रही आहे। अदालतूं खुलियूं त इमरान साहब साज़िश जो कूड़ ॻाल्हाइण शुरू कंदो। समाजी राब्तनि वारी वेबसाइट ते जारी कयल बयान में मरियम औरंगज़ेब चयो त इमरान साहब सदर ऐं गवर्नर पंजाब समेत आइन टोड़ींदड़नि खे आर्टिकल 6 तहत सज़ा मिलणु घुर्जे। हुन चयो त इमरान साहब सॼी PTI खे बीमार करे पर हमज़ा शहबाज़ हलफ़ ज़रूर खणंदो।